लाहौर IG पंजाब ऐं सूबाई हुकूमत जे अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जे ख़िलाफ़ दाख़िल केसनि जा तफ़सील लाहौर हाई कोर्ट में पेश करे छॾिया। लाहौर हाई कोर्ट जी जस्टिस आलिया नीलम जी सरबराही में ॿ रुकनी बेंच फवाद चौधरी जे ख़िलाफ़ केसनि जी तफ़सीलुनि लाइ दाख़िल दरख़्वास्त ॿुधणी कई, जंहिं सिलसिले में पंजाब हुकूमत जा वकील IG पंजाब ऐं ॿिया अदालत में पेश थिया। ॿुधणीअ दौरान अदालत जी पुॼाणी ते पंजाब हुकूमत जे वकील ॿुधायो त फवाद चौधरी जे ख़िलाफ़ 40 केस दाख़िल हुआ, 4 केस ख़त्म कया विया आहिनि, हाणे 36 केस रहिजी विया आहिनि। IG पंजाब अदालत खे आगाह कयो त फवाद चौधरी जे ख़िलाफ़ 36 केस दाख़िल हुआ, जिन मां 4 डिस्चार्ज कया विया आहिनि, जंहिं ते अदालत पुछियो त उन खां अलावा कंहिं ॿिए केस में नामज़द न आहे। अदालत जी पुछाणी ते IG पंजाब ॿुधायो त इन केसनि खां अलावा फवाद चौधरी कंहिं ॿिए केस में नामज़द न आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।